अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 16 मार्च 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा जदोजहद बणियल। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बि मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतिजाज। हाई कमिश्नरनि खे यादाश्तनामा ॾिना विया। जीए सिंध मुहाज़ जसाफ़ अॻवान उर्स केहर ऐं नवाबशाह जे कारकुन इम्तियाज़ भट्टी जी गुमशुदगी ख़िलाफ़ 19 मार्च ते एहतिजाजी रैली जो ऐलान करे छॾियो। हैदराबाद मां गुम थियल शागिर्दियाणी जो सिंधु दरिया मां लाश मिलियो। सिंध जे आलमनि सिंधु मां 6 नवां कैनाल कढण खे इस्लाम आइनी कानून जे ख़िलाफ़ करार ॾेई छॾियो। सिंधुअ जे बैराजनि ते पाणी जी खोट घटिजण बजाए वधण सबबि आबादगारनि जा मथे ते हथ। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ जिते सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे, उते मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां हिकु ॾींहुं अॻु बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया हुआ। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां काल्ह बि एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रहियो। लंडन में पाकिस्तानी हाई कमीशन आॾो सिंधु नदी मां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। साना ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां कैनालनि ख़िलाफ़ होस्टन टेक्सास में पिणु एहतिजाज कयो वियो ऐं काउंसिल जनरल खे ख़त ॾिनो वियो त सिंधु ते ठहंदड़ कैनाल ते कमु हिकदमि बंदि कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु एहतिजाजनि जो सिलसिलो जारी आहे। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ज़रिए लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़नि ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां गुलनि जी मोरी खां नऊं कोड़ जे ख़्वाजा चौक ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। मार्च जी अॻवानी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी राबता सेक्रेटरी लाल जरवार, मरकज़ी अॻवान एडवोकेट अयाज़ खोसो, भायो जुणेजो, सिंधियाणी तहरीक जी अॻवान ज़ुबैदा कलोई, अज़मत कलोई, ममताज़ जुणेजो, रमज़ान कलोई ऐं ॿियनि कई। मार्च में औरतनि ऐं ॿारनि बि वॾे अंग में शिरकत करे 6 नवनि कैनालनि, कारपोरेट फार्मिंग मनसूबनि, SIFC ऐं इरसा एक्ट तरमीमी आर्डिनेंस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मार्च खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल अॾण 7 करोड़ सिंधियुनि जे नस्ल कशी जो मनसूबो आहे। पंजाब जा हुक्मरान गुज़िरियल 150 सालनि खां सिंध जे पाणी ते धाड़ा हणण लाइ कैनाल ऐं डैम ठाहे रहिया आहिनि। सदर ज़रदारी 6 नवनि कैनालनि ऐं इरसा एक्ट तरमीम जी मंज़ूरी ॾेई सिंधु दरिया जो सौदो कयो आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंधु दरिया ऐं सिंध जूं ज़मीनूं विकिरो करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त नवां कैनाल ठाहिण बदिरां तौसा, पंजनद ऐं चिश्मा जहलम लिंक कैनाल जहिड़ा पंजाब जा समूरा धाड़ियल वाह कैनाल बंदि करे सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे। हुननि चयो त TP ऐं CG लिंक कैनाल ॿोॾिन वारा कैनाल आहिनि। हिन वक़्तु सिंध में पाणी जी शदीद खोट आहे, उन करे ॿिन्ही कैनालनि जे पाणी खे रोकियो वञे। हुननि चयो त 1945 जे सिंध पंजाब पाणी ठाह ते पंजाब जे हुक्मराननि तरफ़ां अमल न करण सबबि सिंध खे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। पंजाब जा हुक्मरान पाणी जे कंहिं बि मुआदे ते अमल करण लाइ तयारु न आहिनि। बिलावल शहबाज़ इत्तेहादी सरकार कारपोरेट फार्मिंग मनसूबनि लाइ
6 नवां कैनाल ठाहे आलमी कानून जी भञकड़ी करे रही आहे। अॻवाननि वधीक चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले से जूं ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि, जेका नीलामी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। जामशोरे में लम्स जे शागिर्दनि पिणु एहतिजाजी मार्च करे धरणो हंयो। उन मौक़े ते शागिर्दनि चयो त असीं कंहिं बि सूरत में कैनाल क़बूल न कंदासीं। फौरी तौर ते कैनालनि वारा मनसूबा रद्द कया वञनि। जामशोरे में फ़नकार, म्यूज़िशंस, शाइरनि पिणु काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। दानिश मंसूर जी अॻवाणी में थियल एहतिजाजी मुज़ाहिरे में हाकिम चांडिय, सिकंदर बुर्दी, सरमदयाज़, वसीम समे, सरवर सखीराणी, चनेसर तीवणे, सरवेच अनवर चांडिय, शाइर मेवल सोलंगी, दिल राज थहीम, अयूब जुणेजो, मोहम्मद अली चांडियो, कामरेड नूर मोहम्मद परिहाड़, STP अॻवान सागर आलमाणी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। जॾहिं त उन मौक़े ते ख़िताब कंदे फ़नकारनि, शाइरनि चयो त सियासी, समाजी, सोशल अॻवाननि तोड़े सिंध दोस्त, गैरतमंद, बाज़मीर शऊर रखंदड़ सभिनी किरदारनि जा असीं थोराइता आहियूं। जंहिं बि दोस्तनि असांजे सॾ में सॾ मिलाए शिरकत कई, हिकु भेरो सभिनी जा थोराइता आहियूं, जेके कैनालनि ख़िलाफ़ ॻाए वॼाए एहतिजाजी रैलियुनि खे मोट ॾेई रहिया आहिनि। सिंधू दरिया मां कैनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ जसकम अमनाबाद पारां अमनाबाद खां डिघड़ी ताईं 10 किलोमीटर रैली कढी वई। शहर जे मुख्य चौक ते धरणो हंयो वियो। कैनाल ख़िलाफ़ गीत ऐं शाइरी पिणु पेश कई वई। रैली जी अॻवाणी जसकम अॻवान, हाफ़िज़ जरवार, सजाद जरवार, बलोच जरवार, सरवेच जरवार, मुमताज़ जरवार, नज़ाकत जरवार ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में जसकम शहीद बशीर ख़ान जे अॻवान कामरेड अकरम कंबराणी, दानिश लगारी, सिंध सागर पार्टी जे अकबर भुरगड़ी, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि अनवर नुहाणी, निसार भुरगड़ी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा रहवासी कंहिं बि सूरत में को बि डैम या कैनाल क़बूल नथा कनि। सिंध सरकार अवाम सां दोखो करे रही आहे। पीपल्स पार्टी ग़लति बयानी खां कमु वठी रही आहे। अवाम हाणे संदन बयाननि में अचण वारा नाहिनि। अवाम जदोजहद करे रहियो आहे ऐं सिंधू जे लाइ जदोजहद कंदो रहंदो। ओबावड़ो में 6 तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सिंध बार जे सॾ ते घोटकी बार जे अॻवाननि लियाकत मलाणी जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। काज़ी अहमद में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतिजाजी रैली कढी वई। 6 कैनालनि ख़िलाफ़ निकितल रैली जी अॻवाणी तालका सदर अब्दुल गफ़ूर भुट्टो, मस्तान ख़ान बालादी, अहसान भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी तालका प्रेस क्लब पहुती, जिते कैनाल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। जिते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे अफ़सोस आहे ज़रदारी लीग ते पूरी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे, पर सिर्फ़ु सिंधी माण्हुनि खे ब्लैक मेल कयो पियो वञे। ज़रदारी फौरी तौर ते कैनालनि जो ऐलान वापसि वठे। मोरे में पिणु अंजमन हुसैनी मोरो पारां मरकज़ी इमाम बारगाह खां एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवाणी डॉक्टर ग़ुलाम शबीर मेमण, सैयद बाबर अली शाह, सैयद नज़ीर अली शाह, तस्वर हुसैन लगारी, शहज़ाद सरेहो, अहसन रज़ा शाह, अतहर अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। UNPO सिंधूअ दरिया मां ग़ैरक़ानूनी तौर ते 6 नवां कैनाल कढण जी मज़म्मत कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में UNPO चयो आहे त सिंधू दरिया मां ग़ैरक़ानूनी तौर ते 6 नवां कैनाल कढी सिंध खे सुकाइण जो अमल हाणे आलमी ध्यान जो मर्कज़ बणिजी रहियो आहे। आलमी सतह ते इंसानी हक़नि ऐं ग़ैर नुमाइंदा क़ौमनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ तनज़ीमूं बि हिन नाइंसाफ़ी जो नोटिस वठी रहियूं आहिनि। UNPO पिणु
सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण वारे फ़ैसिले खे रद्द कंदे उनखे माहौलियाती तवाज़न ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी करार ॾिनो आहे। UNPO पंहिंजी ताज़ी पधिराई में पाकिस्तान अंदरि कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम खे रद्द कंदे उनखे दरिया जे वसीलनि ते हिकु नओं कब्ज़ो करार ॾिनो आहे। तनज़ीम इहो पिणु वाज़िह कयो आहे त सिंधु दरिया जे तहफ़ुज़ लाइ आलमी सतह ते हर फोरम ते सिंध सां गॾु बीठल आहे। पधिराई में इन ॻणती जो बि इज़हार कयो वियो आहे त सिंध अॻे पंहिंजे हिसे खां घटि पाणी हासिल करे रही आहे, जॾहिं त मक़ामी तौर ते पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विरछ सबबि निढा आबादगार सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि, छो त उन्हनि जूं ज़मीनूं आबाद थियण खां रहिजी वञनि थियूं। सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ सांगड़ डेमोक्रेटिक इतिहाद पारां सांगड़ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अलाह वारे चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई, जॾहिं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान जब्बार जुणेजो, प्रोफेसर नवाज़ कुंभार, सलमा कुरैशी, कामरेड फ़ाइज़ा, ग़ुलाम कादर उन्नड़, अब्दुल मजीद भट्टी, अमीर बशीर बुर्दी, हसन लांडर, ज़हीर बाबर जतोई, रशीद राजपूत, प्रोफेसर मुमताज़ लेगारी, शाहजहां जुणेजो, मैडम सलमा कुरैशी, मुश्ताक जुणेजो, अली ख़ान जलबाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो ॾिनो वञे। हींअर सिंध खां वधीक पाणी खसे सिंध खे बंजर बणाइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। सिंधियुनि जो मुआशी क़तल कयो पियो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु कैनाल जो मनसूबो रद्द कयो वञे। जेकॾहिं कैनाल जो मनसूबो ख़तमु न कयो वियो त एहतिजाजी तहरीक खे अञा बि वधायो वेंदो। बदीन में आबादगार एसोसिएशन ऐं सोशल वर्कर इतिहाद तरफ़ां दरियाउनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे SUP जे अॻवान अमीर आज़ाद पंवर, शाहनवाज़ शाल, अज़ीज़ डेरे ऐं ॿियनि चयो त सिंध ऐं उन हसीन डेल्टा खे बर्बादु करण जी साज़िश करे ख़िते खे मुकमल तौरु बंजर बणायो वियो आहे। सिंधु दरिया जो पाणी समुंड ताईं नथो पहुचे, जंहिंजे करे इंडस डेल्टा पिणु तबाह थी रहियो आहे। सिंध धरती जे वजूद खे मुसलसल मसमार करण लाइ दरिया ते धाड़ो लॻायो पियो वञे, जेको हरगिज़ बर्दाश्त जोॻो नाहे। असां सिंध जा वारिस आहियूं, सिंध जे हर इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। हीअ मरण जीअण जो सवालु आहे। हुननि चयो त असां कंहिं बि सूरत में सिंधु दरिया मां कैनाल कढणु न ॾींदासीं। सिंध जे बैराजनि ते पाणी जी खोट घटिजण बजाए मुसलसल वधी रही आहे, जंहिंजे करे आबादगार सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सखर बैराज वटि पाणी जी खोट 61% ऐं गुड्डू ते 10% ताईं पहुची वई आहे। सिंध में मजमूई तौरु पाणी जी खोट 45% आहे। पाणी जी खोट वधी वञण जे करे आबादगार परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। सिंध जे आलमनि सिंधु मां 6 नवां कैनाल कढण खे इस्लाम आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ करार ॾेई छॾियो आहे। जमियत इतिहादुल उलमा व मशाइख़ पारां पाणी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। पाणी कॉन्फ्रेंस में शरीक समूरनि मकतब फ़िक्र जे आलमनि सिंधु मां चोलिस्तान समेत 6 नवां कैनाल कढण खे इस्लाम आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ ऐं पीपल्स पार्टी जी मुजरमाणी किरदार जी सख़्तु मज़मत कई। वफ़ाक़ी हुकूमत खे ख़बरदार कयो वियो त हूअ मुल्की सलामती ऐं क़ौमी वहदत खे नुक़सान पहुचाइण वारा मनसूबा फ़ौरी तौर ते वापसि वठे। सिंध जे पाणी ते सभ खां पहिरीं सिंध वासियुनि जो हक़ आहे। उहो किथां जो इंसाफ़ आहे त हिकु फ़रीक़ जो हक़ फवाए पहिरीं खां आबाद ज़मीननि खे गैर आबाद करे पंहिंजे सहरा खे आबाद कयो वञे। नवनि कैनालनि ख़िलाफ़ सियासी तनज़ीमूं, वकील बिरादरी, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, मज़दूरनि, हारियुनि ऐं शागिर्दनि समेत सिंध जो हर बाशऊर शहरी सरापा एहतिजाज बणियलु आहे।
पाणी माहिरनि पिणु इन मनसूबे खे अमल न थियण जोॻो करार ॾींदे मनसूबे खे ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते आलमनि चयो त फ़ौरी तौर ते हुकूमत इन मनसूबे खे ख़तमु करे। GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे GA सिंध मुहाज़ ज़िले नवाबशाह जे अॻवान इम्तियाज़ भट्टी ऐं जसाफ़ अॻवान उर्स केर जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ 19 मार्च ते नवाबशाह में एहतजाजी रैली कढण जो ऐलान कयो आहे। नवाबशाह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो त सॼी सिंध काल रेफरेंडम ॾिनो आहे त सिंध कराची खां वठी कश्मीर ताईं ऐं जैकबाद ऐं उबावड़े ताईं रोडनि ते निकितल हुई त आलमी ॾींहुं दरियाहनि जो आलमी ॾींहुं मल्हायो आहे सिंध पहिरियों दफ़ो। सिंध 78 सालनि में यूनाइटेड नेशन जो जेको वजूद पियो आहे अक़वाम मुतहिदा जो त सिंध जे माण्हू दरियाहनि जे ॾींहं ते ईअं न मल्हायो आहे एहतजाज करे जीअं हाणे मल्हायो। ही रेफरेंडम आहे आसिफ ज़रदारी जे ख़िलाफ़, ही रेफरेंडम आहे पंजाब जे ख़िलाफ़ त पाणीअ ते धाड़ो पंजाब जो क़बूल न आहे। ही रेफरेंडम आहे त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते असांजे लखनि एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो क़बूल न आहे। असांजे मादनियात बागन वजूद वसीलनि ते कब्ज़ो क़बूल न आहे। आसिफ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी ऐं बिलावल ते बेइतमादी जी हीअ आलम आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुन तकरीर कई आहे, बिलावल ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, सिंध असेंबली करारदाद पास कई आहे, पर सिंध कल 14 तारीख़ पीपल्स पार्टी ते बेइतमादी करे, पंजाब ते बेइतमादी करे, छो त पंजाब जो सॼो 78 सालनि में पाणीअ जो ट्रैक रिकॉर्ड त पंजाब चोर आहे ऐं सिंधियुनि जो नारो आहे त पंजाब तोसां झेड़ो आहे, दरिया ख़ातिर झेड़ो आहे, पंजाब तोसां झेड़ो आहे। इहो नारो सिंधियुनि वटि इहो तखलीक़ थियो आहे। इहा पंजाब जी पाणी ते धाड़े जी आहे त हू चए थो पंहिंजो हिसो पीअंदासीं। पंजाब त चोरी कंदो आहे, पंजाब सॼो पाणी चोराए 4 करोड़ ज़मीन गैर कानूनी तरह पंहिंजी आबाद कई आहे। असांजी गैर आबाद पाकिस्तान छॾण खां पोइ पंजाब 2 करोड़ एकड़ खां मथे ज़मीन आबाद कई ऐं असां 50 लख एकड़ ज़मीन गैर आबाद कई। त ही पीपल्स पार्टी उहो मुराद शाह जेको चए पियो त डैम कैनाल नथा ठहनि, उहो करारदाद पेश थो करे। सिंध असेंबली जी करारदाद जी का बि आईनी कानूनी हैसियत न आहे ऐं वॾेरा पीपल्स पार्टी जा सरदार जेके असेंबलियुनि में ऐं शाह तकरीरूं था कनि, इन्हनि खे सिंध थुॾा हणी जाॻायो। इहे सुता पिया चवनि पिया त छा कंदासीं, छो त आसिफ ज़रदारी फ़ैसिलो करे चुको आहे। सिंध जे आवाज़नि इन्हनि जे कननि में एतिरा त टाकोड़ा मचाया आहिनि जो घरनि में सुम्ही नथा सघनि। तंहिं करे पीपला ऐं ज़रदारी लीग यादि रखे ज़रदारी माफ़िया त तव्हांखे दरिया खपाइण न ॾींदासीं। हे ज़ुल्म आहे त हिते इम्तियाज़ भट्टी पुरअमन कारकुन ऐं पोरियो कंदो आहे। उहो पोरियत इम्तियाज़ भट्टी उहो हितां 27 तारीख़ ते उन पुरअमन हड़ताल कराई आहे। शहर में डंडो लठ बाठो कुझु बि इस्तेमाल न थियो आहे। उन्हनि चयो हो त दरिया ते धाड़ो क़बूल न आहे ऐं मुर्तज़ा जतोई साहब ऐं सियासी कारकुननि जूं गिरफ़्तारियूं क़बूल न आहिनि। त इम्तियाज़ भट्टीअ खे तालका पुलिस स्टेशन ऐं पुलिस ऐं सरकार ऐं ज़रदारी माफ़िया वञी खयो आहे। तंहिं करे फौरी तौर ते उनखे आज़ादु करियो। भई उर्स केहर शागिर्द अॻवान आहे GS स्टूडेंट फेडरेशन महाज़ जो, उहो शाह करीम बुलड़ीअ में बेकरी बि हलाईंदो आहे, पढ़ंदो बि आहे, पोरियो कंदो आहे। उनखे बेकरी तां उते टंडो मोहम्मद खान पुलिस खणी गुम कयो। FIR ज़रदारी कटनि
हिते नवाबशाह ज़िले में FIR एहतजाज करण ते सॼी सिंध में FIR हुई, मार्शल आहे ज़रदारी जी, त उस्तादनि जैकबाद में जुलूस कढियो आहे, उनखे सिंध हुकूमत ऐं ॿारनि खे स्कूली शागिर्दनि खे शोकास नोटिस जारी कयो। असां निकिरूं था एहतजाज करण त असां ते FIR था कटनि, त पोइ करारदातू पार्लियामेंट में ख़िताब तव्हांजो कूड़ ऐं ढोंग आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत ढोंगी ऐं सिंध दुश्मन। असां मुतालबो कयूं था त इम्तियाज़ भट्टी उर्स केहर समेत समूरा गुम कयल माण्हू आज़ाद कनि, कूड़ियूं FIR वापसि वठो। 19 तारीख़ ते असां बरोज़ अरबा जे ॾिहाड़े ते एहतजाजी रैली आहे इम्तियाज़ भट्टीअ जी आज़ादीअ जे लाइ नवाबशाह शहर। अॼु रैली कढूं था, सुभाणे आम हड़ताल जो बि सॾु ॾींदासीं ऐं नेशनल हाईवे बि ऐं इंडस हाईवे बि बंदि कंदासीं। जे इम्तियाज़ भट्टी खे आज़ाद नथा कयो ऐं उर्स केहर खे आज़ाद नथा कयो त रोडनि रस्तनि ते धरना हूंदा, हड़ताल हूंदी, पीपल्स पार्टी जी लाकानूनियत, गुंडागर्दी ऐं मार्शलाई राज खे वरी अवामी ताक़त सां शिकस्त ॾींदासीं। हैदराबाद भरिसां सिंधु दरिया मां मिलियल नौजवान नारी जे लाश जी सुञाणप कुझु ॾींहं अॻु पुरअसरार नमूने लापता थियल इंटर जी शागिर्दियाणी तनज़ीला बुलैदी तौरु थी आहे। कुझु ॾींहं अॻु हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े सैरिश नगर मां 12हें क्लास जी शागिर्दियाणी तनज़ीला बुलैदी पुरअसरार नमूने गुम थी वई हुई। वारसनि थाणे ते संदसि गुमशुदगी बाबति रिपोर्ट दाख़िल कराई, जॾहिं त सैरिश नगर जे इलाइक़े मेमण सिटी जे रहिवासी असद अली बुलैदी पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो हुयो त संदसि निढी भेण 16 सालनि जी तनज़ीला घर वारनि सां मामूली ॻाल्हि तां कावड़जी शहरी बाद घरां पुरअसरार नमूने गुम थी वई हुई। तनज़ीला बाबति मालूम थियो आहे त हू इंटर जी शागिर्दियाणी हुई जंहिंजो लाश दरिया मां मिलियो आहे। वारसनि ऐं पुलिस लाश जी सुञाणप थियण जी तस्दीक पिणु कई आहे। कराची में पुलिस गर्दी, गिदरो खणण खां मनह करण ते पुलिस एहलकारनि पोरियत खे तशदुद जो निशानो बणायो। कराची जे इलाइक़े शाहराए नूरजहां में पुलिस एहलकारनि पारां मेवो विकिरो कंदड़ ते तशदुद जो वाक़ियो साम्हूं आयो। एहलकार मुफ़्त गिदरो खणी वरितो। फ्रूट विकण वारे चयो त पुछी करे त खणो, जंहिं ते एहलकार सख़्त कावड़ में बदतमीज़ी कंदे चयो त मां तव्हांजे साम्हूं खंयो आहे, कहिड़ो मां पंहिंजे घर खणी वञी रहियो आहियां। पुलिस एहलकार संसद धीअ जे साम्हूं फ्रूट फरोश खे धमकियूं ॾिनियूं ऐं तशदुद जो निशानो बणायो। वीडियो वायरल थियण ते SSP सेंट्रल पुलिस मोबाइल में मौजूदु समूरनि एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। मुअतल एहलकारनि में कांस्टेबल ज़फ़र, ज़ुल्फ़कार, नसीम ऐं ड्राइवर अब्दुल्ला शामिल आहिनि। SSP सेंट्रल मुअतल थियल एहलकारनि ख़िलाफ़ वधीक कार्रवाई जे लाइ इंक्वायरी जो हुकुम पिणु ॾेई छॾियो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। हाणे पेश करियूं था तजिया ऐं तबसरा। सिंध में पाणी खोट संगीन सूरतहाल इख़्तियार करे वरिती आहे। सखर बिराज वटि पाणी खोट 60% ताईं पहुचण जो ॿुधायो वियो आहे, जॾहिं त इहो बि ॼाणायो वियो आहे त तरबेला डैम जो मथाऊं ऐं हेठां वहिकिरो 20,000 क्यूसिक हली रहियो आहे। होॾां सिंध ॾांहुं पंजनंद ज़रिए मंगला डैम खां ईंदड़ पाणी फ़राहमी खे बंदि कयो वियो आहे। उनखां पोइ सखर बिराज वटि पाणी खोट 60% थी वई आहे। पाणी विर्छ बाबति वफ़ाक़ी इदारे इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी जारी कयल अङनि अखरनि में ॿुधायो आहे त मुल्क में मजमूई पाणी खोट 25% ते पहुतल आहे। सिंध खे 34% पाणी खोट ॾिनी पई वञे, जॾहिं त पंजाब 22% पाणी खोट खणी रहियो आहे। ॿिए तरफ़ सिंध जे टिन्ही बिराजनि वटां पाणी खणत 23,379 ऐं पाणी जी खोट 15,851 क्यूसिक ते पहुतल आहे।
गुड्डू बैराज जो मथां वहिकिरो 28,342, सखर बैराज वटि 20,040 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि 5,395 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। होॾांहुं मंगला डैम में बि पाणी ज़ख़ीरा घटिजी रुॻो 25 फुट बचा आहिनि। चिश्मा बैराज वटि पाणी चिश्मा ढंढ जा बि ज़ख़ीरा 638 फुटनि जी डेड लेवल ते अची पहुता आहिनि। मथियां अंग अखर ॿुधाइनि था त सिंध में पाणी खोट एतिरे हद ताईं वधी वई आहे जो हाणे त सिंध में पाणी पीअण लाइ बि मिलणु मुश्किल थी वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर ज़रायत वग़ैरह जे लाइ पाणी मिलणु हाणे मुश्किल थींदो वञे थो। होॾांहुं वफ़ाक़ी हुकूमत आहे जो सिंधू दरिया मां 6 कैनाल कढण ते बज़िद आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध वासियुनि जे एहतिजाज जो नोटिस वठणु घुरिजे। जेकॾहिं नोटिस न वरितो वियो ऐं ईअं ई ज़ोरी फ़ैसिला खणण जी कोशिशि कई वई त पोइ ईंदड़ ॾींहंनि में सिंधी अवाम जे एहतिजाज खे रोकणु शायदि हुकूमत जे हथ वस न हुजे। अॼु क़ौमी तहरीक जे अमर किरदार शहीद कमाल राहिमे जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। अॼु असीं खेसि भेटा पेश करण लाइ अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं अली नवाज़ आरिसर जी लिखियल ख़ूबसूरत लिखणी। सिंध जे ख़ूबसूरत खिते थर केतिरनि ई अमल माणक मोतियुनि खे जनमु ॾिनो आहे जिन पंहिंजे इल्म ऐं अमल वसीले धरती जो नाव रोशन कयो आहे। अहिड़नि अमल किरदारनि मां डॉक्टर कमाल राहिमो बि हिकु आहे। डॉक्टर कमाल 5 मई 1962 ते ॻोठ पनात तालुके छाछरे में मौलवी अब्दुल वाहिद राहिमे जे घर में जनमु वरितो। संस वालिद पैगम्बरी पेशे उस्ताद सां लाॻापियल हो। संस वालिद उस्ताद हुअण नाते हुन जी तालीम तोड़े तरबियत में वसां कोन घटायो। हुन इब्तिदाई सिंधी तालीम पंहिंजे वालिद वटि हासिलु कई। सानवी तालीम मिडल स्कूल साले बंबरे तालुके सामारे में पढ़ियो। मैट्रिक हाई स्कूल मिरपुर ख़ासि ऐं इंटर शाह लतीफ़ डिग्री कॉलेज मिरपुर ख़ासि मां पास कयाई। बाद में डॉक्टरी जी डिग्री हासिलु करण लाइ लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरे में दाख़िल थियो। हीउ जॾहिं आज़ाद फिज़ान जे शहर जामशोरे पहुतो त हिन खे थर जे हालतुनि ते ॾाढो रहम आयो ऐं उतां जे मासूम नौजवाननि जी पढ़ाई जो खेसि तमामु घणो अहसासु जाॻियो छो त थर उन वक़्तु तमामु घणो पोइते पियल खितो हो। उन वक़्तु थर में न स्कूल जी सहूलियत हूंदी हुई न ई पढ़ाई लाइ के ख़ासि लाइब्रेरियूं क़ाइमु हूंदियूं हुयूं। अलबत्ता उन दौर में जेके बि उस्ताद हूंदा हुआ से पंहिंजे पेशे सां औलाद वांगुरु प्यारु कंदा हुआ ऐं नेक नियती सां तालीम ॾींदा हुआ। कमाल राहिमो थर जे अहिड़े माहौल मां तालीम पिराए अॻिते निकितो हो जंहिं करे खेसि तालीम जो ओनो रहियो। थर मां वॾेरकी सियासत जे ख़ात्मे लाइ माण्हुनि में शऊरी जागरता पैदा करे हेठिएं दर्जे जे उम्मीदवार मोरसी सियासत जे मुक़ाबले में बीहारियई। 1983 में इमारती तहरीक में भरपूर किरदारु अदा कयाई। टोड़ी फाटक वारे सान्हे खेसि क़ौमी काफ़िले में आणे बीहारियो ऐं टोड़ी फाटक सान्हे बाद खेसि गिरफ़्तार कयो वियो। हीअ आज़ादी में पुख़्तो वेसाह रखंदड़ नौजवान हो ऐं हर मामले में मुतहरिक सियासत कंदो रहियो। हीअ नज़रियाती कारकुन हूंदो हो ऐं जीअं सिंध जो कुल वक़्ती कारकुन थी कमु कंदो रहियो। कमाल सियासत सां गॾु पंहिंजी पढ़ाई खे बि पूरो टाइम ॾिनो। हुन यूनिवर्सिटी जो माहौल पुरअमन रखण लाइ केतिरा ई एहतिजाज कराया। 1982 खां यूनिवर्सिटी जो माहौल ख़राबु कंदड़ तनज़ीमनि सां बि ॻाल्हियूं करे खेनि सिंध दोस्ती जो सॾु ॾिनाई। कमाल 16 मार्च 1986 ते शागिर्द साथियुनि सां गॾु यूनिवर्सिटीअ जे माहौल जी बहितरी लाइ प्रचार करे रहियो हो त डॉक्टर कादर मक्सी ते थियल हमले में शहीद थी वियो। संस मेड़ ॻोठ आणे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। सिंध जे क़ौमी ऐं मज़ाहिमती शाइर हलीम बाग़ी भरपूर नज़म लिखी भेटा ॾिनी त असांजी नगरी संदनि छितियनि ते लुटियल सुबुह जा उदास पाछा गुलनि जी मौसम कलियूं न आदियूं बहार आंदा पुटनि जा लाशा। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।